Alhamdulillahi Rabbil Alameen. Wassalatu wassalamu ala ashrafil anbiya wal mursalin wa ala alihi wa ashabihi wa ahli baitihi ajma'in. Amma ba'du faqad qala Allah tabaraka wa ta'ala fil Qur'anil Kareem. A'udhu billahi minash shaitanir rajim. Bismillahir rahmanir rahim. Wa min ayatihi خلق لكم من أنفسكم أن خلق لكم من أنفسكم أزواجا لتسكنوا إليها وقال الله تبارك وتعالى إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا محمد وعلى آله وأصحابه وأهل بيته أجمعين. मकर ढोल ढिलो ना तो मुन माणिय सा मकर ढोल ढिलो ना तो मुन माणिय सा कोन्हे मो कंहीणिय जो बगैर तो बिलो सोना तो जो ना नीलो अदब जो बेठड़िया मुअज़्ज़ज़ सामीन किराम, अज जो ही मुख्तसर इम्तियाज हुसैन जी शादी जो प्रोग्राम सिकंदर अली जी शादी उन जे बाबा से जो नालो फ़कीर अब्दुल रहमान। अल्लाह ताला जॾहिं न कंहिंखे कुझु ॾियणु चाहींदो आहे त को न को बहानो थींदो आहे, छो त ख़ुदा जी रहमत बस रुगी बहाने खे ई ॾिसंदी आहे ऐं बहाना बि पाण बनाईंदो आहे। जंहिं घोट जी शादी आहे ख़बर न आहे वीचारो कहिड़े हाल में आहे, किथे आहे,
शादी जा मालिक बि अलाए काथे आहिनि, लेकिन तव्हां असांखे रब पंहिंजे क़ुरान जी ज़िक्र जी महफ़िल में गॾु कयो आहे। यादि रखो मुंहिंजा दोस्तो, अॼु क़ुरान करीम जी जेका मां आयत करीमा जो हिसो तिलावत कयो आहे, कॾहिं बि हिन मौज़ूअ ते घटि ॻाल्हायो बि आहे ऐं उलमा बि घटि ॻाल्हाईंदा आहिनि। दिलि चवे थी अॼु मां इन मौज़ूअ ते ॻाल्हायां। शादी असुल में आहे छा? असां तव्हां वटि मूंखे बि दोस्त ॿुधायो तो साईं अबे अम्मा जे मौज़ूअ ते ॻाल्हायो। खोले ॿुधाइण थो चाहियां त प्यारा दोस्तो, अबो अम्मा बाद में थियो आहे। काइनात जो पहिरों जेको मर्द ऐं औरत आहे उहे ज़ाल ऐं मुड़ुस आहिनि। अबो अम्मा बाद में थियो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे सुहिणे क़ुरान करीम जे अंदर इरशाद फरमायो, वमिन आयातिही अन खलक़ लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजन लितस्कुनू इलैहा। अॼु क़ुरान करीम ऐं महबूब जे पाक ज़िंदगीअ मां तव्हांखे खोले खोले थो ॿुधायां त पंहिंजे घर खे जन्नत कीअं बनाइबो आहे ऐं पंहिंजे घर खे जहन्नम बि कीअं बनाइबो आहे। अल्लाह जो क़ुरान खोले ॿुधो, जन जे घर में जहन्नम मां मुराद बेचैनी, जहन्नम मां मुराद बेसुकूनी, जहन्नम मां मुराद घर में इत्मीनान न हुजे। अगर जंहिंजो घर ईअं बणिजी चुको आहे, अॼु तवजह सां ॿुधी हे सजण साईं जे फ़क़ीर ग़ुलाम जूं ॻाल्हियूं वञी अमल करे, इंशा अल्लाह ताला उहो जहन्नम वारो घर जन्नत बणिजी वेंदो। वताए फ़क़ीर वीचारे खां कंहिं पुछो हो त वताया, चवनि था त जन्नत में ॾाढा ठठ आहिनि, ॾाढा थधिकार आहिनि ऐं चवनि था त दोज़ख में ॾाढी बाहि आहे। उन वताए वीचारे पंहिंजे अंदाज़ में चयो, अदा सभु को टांडड़ो बि हितां ई खयो थो वञे त या थधाण बि हितां ई खयो थो वञे। अय मुसलमान, हीअ दुनिया जेका आरज़ी आहे, हीअ ज़िंदगी तुंहिंजी आरज़ी आहे। अमीर जी ज़िंदगी बि आरज़ी, ग़रीब जी ज़िंदगी बि आरज़ी, पीर हुजे या फ़क़ीर हुजे, मौलवी हुजे या कारी हुजे, जेको बि काइनात में आयो आहे, मुंहिंजे अल्लाह उनखे आरज़ी ठिकाणे तौर हिते मोकिलियो। थोड़ो टाइम ॾेई हिन दुनिया ते मुंहिंजे ख़ुदा तोखे मोकिलियो आहे, लेकिन बिना मक़सद जे कोन मोकिलियो आहे। मुंहिंजो रब तोखे ॿुधाइण थो चाहे, ऐं मुंहिंजा बाना आलम अरवाह में बि कुझु टाइम हुए, अमड़ जे पेट में बि हिकिड़ो मां अल्लाह तुंहिंजो टाइम मुक़ररु कयो, उहो अमड़ जे पेट में रहायो मई। ज़मीन जे तख़्ते ते बि मुंहिंजो रब थो चवे हिकिड़ो मुक़ररु टाइम रहाईंदोसीं, वरी ज़मीन जे अंदर क़बर में बि मुक़ररु टाइम रहाईंदोसीं। यानी क़बर बि तुंहिंजो असली घर नाहे, अमड़ जो पेट बि तुंहिंजो असली घर नाहे, ज़मीन बि दुनिया बि तुंहिंजो असली घर नाहे। त पोइ असुल घर तुंहिंजो किथे आहे? असुल घर तुंहिंजो क़यामत खां बाद में तोखे मिलणो आहे। अज़ीज़ाने मन, पोइ उहो जन्नत में ठाही तुंहिंजी मर्ज़ी आहे, जहन्नम में ठाही तुंहिंजी मर्ज़ी आहे। असली घर अमड़ जे पेट में बि नाहे, असली घर हे जिथे वेठा आहियूं हिते बि नाहे, असली घर क़बर में बि नाहे, असली घर तुंहिंजो हशर खां पोइ तोखे मिलंदो। छो त अमड़ जे पेट में बि कुझु टाइम खां बाद में निकिरणो आहे। क़बर दुनिया ते ज़मीन ते अचे वए, ज़मीन ते कुझु टाइम रही वरी तोखे क़बर में अचणो आहे, वरी क़बर मां बि तोखे निकिरणो आहे। जॾहिं क़बर मां बि निकिरंदे ज़रा थोरो
थोड़ो मंजर कशी तकर मेरी आलम अरवाह में हुए अल्लाह जे हुक्म सा अमड़ जे पेट में पहुते हुक्म मुझे रब्बे कुजुल जलाल जो थियो जरियो मुझे खुदा ज़ाल मुर्स जे शादी के बनायो जरा गौर तकर मुझो बेनियाज रब तो के फरमाए रहो ओ जमीन ते जवानी जे मथा नाज करे हलण वारा ओ जमीन ते हुस्न जे मथा नाज करे हलण वारा ओ जमीन ते दौलत जे मथा नाज करे हलण वारा ओ जमीन ते मिल्कियत जायदाद जे मथा नाज करे हलण वारा मुझो अल्लाह पहिरो सवाल तो का इहो थो करे जहि शइ ते तो नाज कयो आ बुधा वा तोखे ॾियण वारो केरा जैते तू नाज तो करी अगर हुस्न ते नाज कई ॾियण वारो केरा चो अल्लाह अगर दौलत ते नाज तो करी ॾियण वारो केरा अगर औलाद ते नाज तो करी ॾियण वारो केरा मुंहिंजा दोस्त अज़ीज इन सब शइ ते नाज तो करी इन करे हुस्न भी इन करे मिले जो जिंदगी मिले जवानी भी इन करे मिले जो जिंदगी मिले दौलत भी इन करे मिले जो जिंदगी मिले मुझो अल्लाह पांजे सुने कुरान करीम में ऐ नौजवान तो के खिताब कदे फरमाए तो ऐ मुसलमान इंसान जरा गौर तकर इहा जिंदगी तुझे रब तो के कहिड़ी शइ मो ऐ कीअं करे ॾिनी जॾहिं कहे अमीर ऐं आला ऑफिसर जे साम्हूं न को पखाली या को पट्टे वालो कपड़ा भला पाए ऐं फूकजी हले त मुंहिंजा दोस्त अज़ीज हो पाला ऑफिसर चवंदुसि ॿिया पंहिंजे औकात में रह चवंदुसि या न चवंदुसि पंहिंजे औकात में रह मूं ॾे निहार मां केर हां पाण ॾे निहार तूं केर हईं त यकदमि उन जी सॼी ताक़त ख़तम थी हेठि थी वेंदो मुझो रब चवे तो ऐ जमीन ते फख्र करे हलण वारा पंहिंजे औकात में रह मुझो अल्लाह तो के फरमाए तो पंहिंजे औकात में रह मौला कीअं अल्लाह फरमाए तो मिन अय्यि शैइन खलक़हू मुझो बेनियाज रब तो का पूछे ऐ जमीन ते माहू टेड़े हलण वारा जवानी ते नाज करण वारा रब तो चवे दे खबर तोखे तुझे रब बनायो त आहे पर बनायो कहिड़ी शइ मुआ मुझो खुदा तो तोखे चइबो आहे न म्या पंहिंजे असुल खे ॾिस तुंहिंजा वॾा मुंहिंजा नौकर हुया तुंहिंजा चङा मुंहिंजा हारी हुया तूं छा ते ड्रेग तो करी असुल उनखे यादि ॾियारबो आहे ॾियारींदा न दुनिया में रब तोखे असुल थो यादि ॾियारे त ऐं दुनिया ते तवगर थी हलण वारा सूंह ते नाज़ करण वारा जवानीअ ते नाज़ करण वारा रब तो चवे पंहिंजे असुल ॾे त निहार त बनाइण वारे त तोखे बनायो आहे उहो त तोखां विसरी वियो पर ॾिस त सही त जंहिं जिस्म ते नाज़ तो करी तुंहिंजो जिस्म बनायो छा मां थई पंहिंजे पाण ते निहार त सही मिन अय्यि शैइन खलक़हू मुझो रब तो चवे गौर कर तोखे बनायो छा मां थन मिन नुतफतिन खलक़हू फक़द्दरहू मुझो खुदा तो चवे पंहिंजे बनावट खे निहार उन पाणीअ जे कतरनि मां बेनियाज़ रब उन पाणीअ जे कतरनि मां उहे पाणीअ जा कतरा भी पाक बिन पाक पाणीअ जा कतरा भी न तुंहिंजे जिस्म जा कतरा तुंहिंजे जिस्म खे लगन तोखे नफ़रत अचे तुंहिंजे कपड़नि खे लगन तोखे नफ़रत अचे मुंहिंजो अल्लाह तो फरमाए मां अल्लाह जे बेनियाज़ जे
उन कुदरत ऐं कारीगिरीअ ॾे निहार तुंहिंजे जिस्म जा पलीत पाणीअ जा कतरा तोखे लॻनि त नफ़रत थिए उन तुंहिंजे कतरनि मां तोखे कहिड़ो सुहिणो पुट ठाहे ॾिनो अथमि कॾहिं हेॾो चुमियो ॾींदो हुईसि कॾहिं हेॾो चुमियो ॾींदो हुई मुझो बेनियाज़ रब तोखे पंहिंजी औकात याद थो ॾियारे त ऐ बान्हा गौर कर तुंहिंजे जिस्म जे पलीत कतरनि मां जेको एॾो शहज़ादो बचिड़ो तोखे बनाए ॾियण ते क़ादिर आहे त तोखे सभु कुझु ॾेई वरी खसण ते बि उहो क़ादिर आहे मुझो अल्लाह तो फरमाए हुस्न ॾिनो थमई हुस्न ते नाज़ न कर मुझो शुक्रानो अदा कर जवानी ॾिनी थमई जवानीअ ते नाज़ न कर मुझो शुक्रानो अदा कर दौलत ॾिनी थमई त दौलत ते ना गुथी न वेह इन दौलत ते गुरूर न कर मां अल्लाह जो शुक्रानो अदा कर छो त मां ख़ुदा उहो हां जो पेनूअ खे बादशाह बनाईंदो हां त बादशाह के भी पेनू फकीर बनाए छॾींदो हां सब का पहिरी अल्लाह फरमाए तो बाना तू जमीन ते आयो है आरजी तौर मां खुदा तो के थोड़ो टाइम ॾिनो आहे कंहिंखे 10 साल कंहिंखे 20 साल कंहिंखे 30 कंहिंखे 40 कंहिंखे 50 60 70 80 90 साल 100 110 120 लखनि मां को अल्लाह तो फरमाए आरजी तौर अचण वारो रस्ते सां हलण वारो हे रस्तो आहे अमड़ जे पेट में आहे उहो बि तुंहिंजो हिकिड़ो रस्तो हो अमड़ जे पेट मां निकिरी ज़मीन ते हे बि तुंहिंजो रस्तो आहे सफ़र आहे हितां निकिरी क़बर में पहुचंदे उहो बि तुंहिंजो सफ़र आहे असुल ठिकाणो तुंहिंजो क़यामत खां बाद में आहे इन्हनि सभिनी रस्तनि में मुंहिंजो रब थो फरमाए कुझु कमाए वठ लियबलुवकुम अय्युकुम अहसनु अमला मुंहिंजो बेनियाज़ रब थो फरमाए इहो मौक़ो इन लाइ ॾिनो थमई त कुझु कमाए वठ आज़माए रहियो हां मां ख़ुदा तोखे या तुंहिंजी दुनिया जी ज़िंदगी थोरी आहे ख़बर बि कान पवंदी चवीं तो त सुभाणे ही कयां सुभाणे ही कयां सुभाणे ही कयां मुंहिंजो ख़ुदा फरमाए थो तोखे त सुभाणे जी ख़बर ई कान्हे का अलाए सिज उभरंदो अलाए उन खां अॻे तुंहिंजो कमु पूरो थी वेंदो मुसलमान मुसलमान गौर गौर करण खां पोइ सोचण खां पोइ जवाब ॾे त जेको मुसाफ़िर हूंदो आहे छा जेकॾहिं हितां तव्हांखे नवाब शाह वञिणो आहे त छा बिना किराए जे नवाब शाह वेंदासीं अदा जवाब ॾियो नवाब शाह वञण जे लाइ किराए जो हुजणु ज़रूरी आहे हितां खां नवाब शाह वञण लाइ सवारीअ जो हुजणु ज़रूरी आहे ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हितां खां नवाब शाह वञण जे लाइ तुंहिंजे सिहत जो हुजणु ज़रूरी आहे हितां खां नवाब शाह वञण जे लाइ तोखे ॼाण सुञाण जो हुजणु ज़रूरी आहे ओ ख़ुदा जा बाना जेकॾहिं हितां खां नवाब शाह जो सफ़र बि इन्हनि सभिनी शयुनि खां सवा नथो थी सघे त पोइ हेॾो क़बर जो सफ़र बि नेक अमलनि खां सवा नथो थी सघे याद रखी छॾ जेकॾहिं तो वटि पैसा जाम हूंदा त कार कराए कलाक में पहुची वेंदे जेकॾहिं तो वटि पैसा न आहिनि लोकल सवारीअ में 2-3 कलाक लॻी वेंदा अञा पैसा न आहिनि प्यादल ॾींहं लॻी वेंदा जेतिरो दुनियावी तौर ते कमज़ोर हूंदे एतिरो तुंहिंजो सफ़र ॾुखियो थींदो हिन दुनिया जे अंदरि दुनिया जो हुजणु ज़रूरी आहे त पोइ क़बर वारे सफ़र में दुनिया न उते त नेक अमलनि जो हुजणु ज़रूरी आहे छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कोई भी कबर में कोन हलंदो बंगलो भी तुंहिंजो हिते रहिजी वेंदो गाॾी भी तुंहिंजी हिते रहिजी वेंदी जायदाद भी तुंहिंजी हिते रहिजी वेंदी पुटड़ा भी तुंहिंजा हिते रहिजी वेंदा न्याणियूं भी तुंहिंजो हिते रहिजी वेंदियूं ज़ाल भी तुंहिंजी हिते रहिजी वेंदी इहे त रिश्ता सभई रहिजी वेंदा
पर जीजल अमर जड़ो रिश्तो भी गड्डु कब्र में कैसा को न हलंदो आ अजीज ने मल मुझो बेनियाज रब फरमाई दुआ ओ मुझा बांधड़ा दौलत उहा नाहे जेका दुखी टाइम ते कम न अचे दौलत त उहा हुंदी आ जेका दुखी टाइम ते कम ईंदी आ हिते दुनिया में जेकॾहिं सिजल ते खां पोइ पंहिंजे घर मानी नाहे त मासी वटो टुकड़ो मिली वेंदो चाची वटो मिली वेंदो ऐं मुंहिंजा मुसलमान भाउ कब्र जे अंदर यार न की चाची न की मासी आएगा भी अकेला जाएगा भी अकेला अरे 2 दिन की जिंदगी और 2 दिन का मेला ओ मुंहिंजा मुसलमान भाउ दुनिया जे अंदर गर्मीअ खां बचण जे लाइ एसीअ जो हुजणु ज़रूरी आहे सीअ खां बचण जे लाइ हीटर जो हुजणु ज़रूरी आहे त पोइ कब्र में बि न मुश्किलातुनि खां बचण जे लाइ मदीने वारे घोट जे मोहब्बत जो हुजणु ज़रूरी आहे उन महबूब खां सवा कोई चारो कोने उन महबूब खां सवा कोई सहारो कोने ओ मुंहिंजा भाउ जॾहिं सभु छॾे वेंदा ज़रा चंद विखुन ते मुक़ाम इन मुक़ाम में जेके जवान सुता पिया आहिनि पोइ पाण ॾे निहारे वरी उन्हनि जवान ॾे निहार के तोखां वधीक सुहिणा सुता पिया आहिनि के तोखां वधीक अमीर सुता पिया आहिनि के तोखां वधीक वास्ते वारा सुता पिया आहिनि लेकिन यार निशानी त अॼु बि मिटीअ जो ढेर लॻो पियो आहे लेकिन सभई मिटीअ जे ढेर वांगुरु पिया आहिनि पर को त उन्हनि में अहिड़ो बि आहे जंहिंजो साईं करे नालो थो वठी को त उहो बि आहे जिते राति ॾींहं मथां बीही क़ुर थो पढ़ी ओ मुंहिंजा यार आख़िर तोखे बि हिकिड़े ॾींहुं इन मिटीअ जे अंदरि पहुचणो आहे त पोइ उहो अमल छो नथो करी जो तूं मिटीअ जे अंदरि हुजी तुंहिंजे जिस्म खे जेका मिटी लॻे मुंहिंजो रब उनखे बि मान वारो करे छॾे उनखे बि इज़त वारो करे छॾे उनखे बि एतिरो मक़ाम वारो करे छॾे जो तूं कब्र जे अंदरि हुजी तुंहिंजे मथां क़ुर करीम जूं लोली हलियूं रहियूं हुजनि त मुंहिंजा दोस्त इहा शइ दौलत सां न मिलंदी आहे इहा शइ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मिल्कियत सां न मिलंदी आहे हज़ारे लखे तोखे अहिड़ा मिलंदा जेके अरबन खरबन जा मालिक हुया अॼु कब्र ते वञ त को पखी बि कोन्हे को लेकिन अल्लाह जे वलीअ जे मज़ार ते वञ त हज़ारे माण्हू क़ुर जूं लोलियूं पिया ॾियनि मां तोखां थो पुछां लतीफ़ सरकार जे मज़ार ते हींअर हलियो वञ सभई माण्हू क़ुर पिया पढ़ंदा कलंदर सुहिणे जे मज़ार ते हलियो वञ सभई माण्हू क़ुर पिया पढ़ंदा दाता गंज बख़्श हजवेरी जे मज़ार ते वञ सभई माण्हू क़ुर था पिया पढ़नि अहिड़े औलिया अल्लाह जे हिक हिक जे मज़ार ते वञ तोखे सभई माण्हू क़ुर पढ़ंदे मिलंदा मां सुहिणा साईं जो नालो इन करे नथो वठां जो तूं चई सघीं थो त सुहिणा साईं हितां जो लोकल हुयो सुहिणा साईं ज़मींदार हुयो पीर मिठा जो नालो नथो वठां चई सघीं थो त पीर मिठा जूं हिते मिल्कियतूं हुयूं मां तव्हां खां थो पुछां कलंदर जी हिते कहिड़ी मिल्कियत आहे भिटाईअ जी हिते कहिड़ी मिल्कियत आहे दाता सुहिणे जी कहिड़ी मिल्कियत आहे न उन्हनि जो मिट न उन्हनि जो माइट लेकिन अॼु बि मज़ार ते वञो त हज़ारे माण्हू क़ुर था पढ़नि छो था पढ़नि उन्हनि खां पुछ त तव्हां छो आया हो हो चवंदा असां न आया हूं हिन दिलि मजबूर करे हिते आंदो आहे उन्हनि जी दिलि कंहिंजे हथ में आहे चओ अल्लाह जे हथ में आहे दिलि जे मथां हुकूमत कंहिंजी हलंदी आहे चओ अल्लाह जी हलंदी आहे त क्लियर थी वियो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जंहिंजो रब थींदो आहे सभु कुझु उनजो थींदो फैसलो तोखे करणो आहे तोखे हमेशह ज़िंदह रहणो आहे तॾहिं बि रस्तो अल्लाह ॾिनो आहे तोखे हमेशह मरी वञणो आहे तॾहिं बि रस्तो अल्लाह ॾिनो आहे हमेशह ज़िंदह उहो थींदो आहे जेको पंहिंजे हिन कल्ब खे ज़ाकिर शाकिर ऐं साबिर बनाईंदो आहे छो त अल्लाह जो क़ुर ॿुध अल्लाह ताला फरमाए थो यौम ला यंफ़उ मालून वला बनून इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम सुभान अल्लाह
मुझो बेनियाज रब तो फरमावे ऐ मुझा बाना जे कदे मां रब जे कुरान के सच्चो समझी थो जे कदे तुझी दिल कबूल थी करे त अल्लाह जो कुरान सच्चो आ त पो रब जो कुरान क्लियर फरमाए रहियो आ उन दिहाड़े जो जिक्र करे रहियो आ जॾहिं सिज नेज़े जे बराबर ईंदो सिज नेज़े जे बराबर ईंदो ज़मीन तपी ट्रामे जी थी वेंदी हर इंसान पंहिंजे गुनाहनि जे करे पघर में पियो ॿुॾंदो कोई बि कंहिंखे न सुञाणंदो मुंहिंजो बेनियाज़ रब थो फरमाए उन दिहाड़े ते न तुंहिंजो औलाद तोखे कम ईंदो न तुंहिंजो धन दौलत तोखे कम ईंदी ओ मुंहिंजा करीम रब कम कहिड़ी शइ ईंदी अल्लाह फरमायो इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम अल्लाह फरमाए तो ये दिल तुझे उते भी कम जी अगर हिन दिल में इश्क मुस्तफा रखियो होंदे अगर हिन दिल के खुदा जे मां अल्लाह जे जिक्र सा मस्त कयो होंदे अगर हिन दिल में गरीबन जे ला हमदर्दियों पैदा कयो होंदे अगर हिन दिल में यतीमन जे ला एहसास पैदा कयो होंदे अगर हिन दिल में निधन कन के धड़को कयो होंदे बेसहारन जे ला सहारो बन्यो होंदे त मुझो रब फरमाए तो इहा दिल मां रब वायदो तो कया त कयामत में भी तोखे कम ईंदी चो त मुंहिंजा दोस्त अजीज दुनिया जे आॾो हिन दुनिया जो फ़ैसिलो हलंदो आहे रब जे आॾो सिर्फ़ दिलनि जो फ़ैसिलो हलंदो आहे त हिन दुनिया में आया आहियूं आरज़ी जॾहिं आरज़ी दुनिया में रहण जे लाइ सभई तव्हां सां हिकिड़े मुआशिरे जा आहियूं जेकॾहिं 20 घरनि में फ्रिजूं आहिनि मुंहिंजे घर में फ्रिज न आहे त घर वारी चवंदी त पाड़े वारा टोकूं था कनि फ्रिज वठी ॾे जेकॾहिं 20 घरनि में एसियूं आहिनि मुंहिंजे घर में एसी न आहे त पाड़े वारा घर वारी चवंदी त टोकूं था कनि फ़क़ीर एसी वठी ॾे ओ मुंहिंजा अदा जीअं न हिन दुनिया में पाड़े जो हुजण ऐं पाड़े जा ताना मेहणा मिलन था कबर में भी अकेलो कोन है उते भी गोठ अॼल आहे याद रखी छॾजां इएं न सोचजां त कबर में कोई कोन्हे को कबर में भी आहे उते भी जवान वेठा आहिनि जेके नेक अमल कयो पंहिंजे यार खे राज़ी कयो वेठा आहिनि जे उन्हनि सुहिणनि जे सथ में न सुञो थी वेंदे त यार उते भी ताना मिलंदे आयो हई त छा खणी आयो है ऐं मुंहिंजा मुस्लमान भा उन खां पहिरीं पंहिंजी तयारी कर जो तुझे मथों अचे बीहन अरे मुझा भा ओ मुझा मुसलमान भा खुदा जे वास्ते सोची पो मुखे जवाब दे हे सजी जिंदगी औलाद जे ला वक़फ कई थो या न जवाब दे रात ॾींहं कहला था कमाए औलाद ला ओ खुदा जा बाना जॾहिं न मौत मथों ईंदो आ अगर तुझो बाबो मरी वियो आ त मुखे जवाब दे जॾहिं तुझे बाबे दुनिया छॾी उनखे गुस्ल तो पाण ॾियारो या मौलवीअ खे वठी आई जवाब सोचे वठ वफा त इहा है यार इहा वफा है जंहिंजे लाइ सॼी ज़िंदगी अरबे छॾीसी जंहिंजे लाइ राति ॾींहं महिनतूं करे जंहिंजे लाइ राति ॾींहं कमाए उन्हनि खे जवान कयोसीं सभु कुझु उन्हनि जे लाइ कयोसीं महल कयासीं माड़ियूं कयोसीं बंगला कयासीं उन्हनि जी त वफा इहा है जॾहिं हिन जा जिस्म मां साह निकिरी वियो त उन्हनि असांखे गुस्ल ॾियारण बि मुनासिब कोन सम्झो पाण हथ सां न ॾिनो छो मूंखे डिॼ थो लॻे अरे यार इहा कहिड़ी वफ़ा है इहा कहिड़ी दोस्ती आहे जंहिंजे लाइ ज़िंदगी अर्पे छॾीसीं उहे अॼु विंजारण को डिॼनि था मौली साहब हलिया बाबे खे गुस्ल बि तूं ॾे बाबे जे जिस्म जा कपिड़ा बि तूं लाहे इस्लाम छा थो चवे शरीयत छा थी चवे त सभ खां पहिरियों हक़ अबे अम्मा जे मथां औलाद जो आहे औलाद जो हक़ आहे त पंहिंजे बाबे खे गुस्ल कराए धीउ जो हक़ आहे त अमड़ खे गुस्ल कराए पुट ते हक़ आहे त अबे जी जनाज़े जी निमाज़ पढ़ाए मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इहे इस्लाम हक़ मुक़रर कया आहिनि पर हे पूरा त तॾहिं थींदा जॾहिं असां पंहिंजे औलाद खे ख़ुदा ऐं मुस्तफ़ा जो दीन सेखारींदासीं ओ
ओ मुझे यार असल अगर दौलत गड करण तो चाही अगर चाही तो त हमेशा हमारी दौलत तो वट गड थे त पंहिंजे औलाद जी अहिड़ी तरबियत कर बंगुलन खां मनो कुरान कोन कई गाडन खां मनो कुरान कोन कई दीन त चाहे तो त मुंहिंजा अल्लाह चाहे तो त मुंहिंजा बाना सब खां सुहिणो खाओ सुहिणो पायो सुहिणो जोड़ियो मां रब जेको ॾिनो आहे सब कुछ कयो लेकिन मां अल्लाह के न विसारियो मां खुदा खां दूर न थियो दुनिया जी तारीख़ गवाह हुआ ओ मुंहिंजा यार नाराज़ न थी जा हिन सच खे कबूल करे ऐं सोच त मुंहिंजे सुहिणे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिं शख्स मां मुस्तफ़ा जी हिकिड़ी सुन्नत ज़िंदह कई उनखे अल्लाह ताला 100 शहीदनि जो सवाब ॾींदो हिन दौर जे अंदर जवाब ॾे मूंखे मुंहिंजे मदीने वारे मीर पंहिंजे जिस्म ते फाटल कपड़ा पाता हिन दौरे जदीद जे अंदर कंहिंजे जिस्म ते फाटल कपड़ा हन चो हिक मिस्कीन मजदूर जे जिस्म ते फाटल आहे या न जवाब ॾे फाटल कपड़ा कंहिंखे पातल हन हिकिड़ो को दुनिया जो अमीर ॿुधा जंहिंजे जिस्म ते फाटल कपड़ो हुजे उहो पाण खे ऐब सम्झंदो त न फाटल कपड़ो मां अमीर कीअं पायां असल में उन जो ॾोह न आहे उन जी तरबियत न आहे अगर उन जी तरबियत हुजे हाँ त हिकिड़े ॾींहुं पंहिंजे जिस्म जे मथां फाटल कपड़ा पाए चौक में वेही करे सुई सॻो खणी उन पंहिंजे कपड़नि खे ॻंढे ऐं दुनिया में हले हाँ छो हले हाँ हुन जी दिलि खे यकीन अचे हाँ त ही फाटल कपड़ा पाइण मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जी सुन्नत आहे हुनखे ख़बर पवे हाँ त महबूब जी हिकिड़ी सुन्नत ज़िंदह करण सां 100 शहीदनि जो सवाब मिलंदो आहे अम्मा ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जॾहिं मुंहिंजे मदीने जे मीर सां अम्मा जी शादी थींदी आहे मके जी मशहूर मारूफ वॾी अमीर औरत आहे अमीर घराणे सां ताल्लुक आहे जॾहिं मुंहिंजे हुज़ूर सां शादी थी थिए अम्मा ख़दीजतुल कुबरा जी 70 वॻा कपड़नि जा मौजूद आहिनि घणा ॻाल्हि 70 वॻा कपड़नि जा मौजूद आहिनि जेके सोन जे धातुनि सां सिबियल आहिनि चांदीअ जे धातुनि सां सिबियल आहिनि उहा एॾी अमीर औरत मुंहिंजे महबूब सां शादी करण खां बाद सभु कुझु मुंहिंजे महबूब जे दीन जे मथां कुर्बान करे थी छॾे उहो वक़्तु आयो जो मके मां हिकिड़ी सहेली मिलण थी अचे जेॾी महिल अम्मा ख़दीजतुल कुबरा सुहिणीअ सां मिलण आई आहे अम्मा ख़दीजतुल कुबरा धागो खयो सुई खयो पंहिंजे जिस्म जे कपड़नि खे ट्रोपे रही आहे पंहिंजे जिस्म जे कपड़नि खे धागनि सां सिबी रही आहे उहा सहेली चवण लॻी ओ सुहिणी ख़दीजा उहो ज़मानो यादि कर जॾहिं दुनिया तुंहिंजो सामान खणी वापार कंदी हुई तुंहिंजे जिस्म जे कपड़नि खे सोन जे धागनि सां सिबियो वेंदो हो ऐं अॼु जो ज़मानो बि निहार पंहिंजे कपड़नि खे पाण सिबी रही आहे अम्मा ख़दीजतुल कुबरा रोए नथी ख़ुशि थी चवे थी ओ मुंहिंजी सहेली मूंखे पैदा कंदड़ रब जो कसम आहे जंहिं शइ खे तूं सम्झी थी त मूं नुक़सान कयो आहे काश तोखे इन फ़ाइदे जी ख़बर पइजी वञे त मां त हीअ हिकिड़ो दफ़ो दौलत कुर्बान कई आहे पर 100 दफ़ा मूंखे रब अमीर करे मां 100 दफ़ा महबूब मुस्तफ़ा मथो कुर्बान करण लाइ तयार मुंहिंजा दोस्त इन गुरबत जो मज़ो इन मुहब्बत जो मज़ो जेकॾहिं तोखे हा मता तूं इहो सम्झी त इस्लाम में दौलत हराम आहे हरगिज़ न इस्लाम में दौलत आहे हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो सहाबी अमीर आहे उहो गरीब न आहे अमीर आहे दौलत रखण ॾोह न आहे दौलत कमाइण ॾोह न आहे लेकिन ॿुध उन अमीर जी ॻाल्हि मदीने तय्यब में ॾुकार पियो आहे माण्हुनि वटि अन्न खाइण लाइ कोन बचियो आहे हज़रत अमीर उमर साईं जो दौरे ख़िलाफ़त आहे 300 उठ
अनाज जा हज़रत उस्मान जा भरजी अची रहा हन माण्हुनि जे ॿुधायो ओ सुहिणा उमर फारूक अमीरुल मोमिनीन उस्मान ज़िन्नूरैन जा 300 उठ अची रहा हन मदीने में डुकारा हज़रत अमीर उमर सुहिणे घुरायो हज़रत उस्मान के ऐ अल्लाह जे महबूब जा आशिक असां वटि मदीने में डुकारा सौदो कर असां तोखे जेको आहे उन जी बीन ॾींदासीं हज़रत उस्मान चयो इहो सस्तो सौदो आहे हज़रत उमर चयो तोखे टीण ॾींदासीं चई इहो बि सस्तो सौदो आहे चई तोखे चौण ॾींदासीं सुहिणे उस्मान चयो इहो बि सस्तो सौदो आहे हज़रत उमर जे अखियुनि में पाणी अचे वियो निहारे फरमाइनि था ऐ उस्मान महबूब जे ज़माने में त कीअं कुर्बानी ॾींदो है अॼु बीण ते नथो ॾी टीण ते नथो ॾी चौण ते नथो ॾी सुहिणे उस्मान चयो मुंहिंजी मिल्कियत फ़ाइदो पंहिंजे मर्ज़ीअ जो वठंदुसि हज़रत अमीर उमर से दुख में वापसि विया जीअं जो 300 उठ उन अनाज जा मदीने तैयब जे गलनि में पहुता हुदूद में पहुता सुहिणे उस्मान सुबुह जो सवेल मदीने में ऐलान करायो जंहिं जंहिं वटि अनाज नाहे अचो मुंहिंजे मुस्तफ़ा जे ग़ुलाम वटो खणी वञो उहे 300 उठ जॾहिं मदीने जे गलनि में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ विरहाइण शुरू कई होॾा हज़रत उमर खे जॾहिं रिपोर्ट मिली हज़रत उमर आयो अचे निहारे ख़ुशि बि थियो पुछण लॻो ऐ उस्मान बीण ते न ॾिनई टीण ते न ॾिनई चौण ते न ॾिनई सुहिणे उस्मान चयो कीअं ॾियां मां त ॾहूण ते सौदो पंहिंजे रब सां अॻुवाट करे छॾियो हुयो सुहिणे उस्मान चयो मां त पंहिंजे रब सां ॾहूण ते सौदो करे छॾियो हो तूं यारहूण चवीं त मां हा कयां हा तूं ॿारहूण चवीं त मां हा कयां हा मुंहिंजो सौदो ॾहूण ते थियल हुयो पोइ ॾहूण छॾे चौण केरु वठंदो ॾहूण छॾे टीण केरु वठंदो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला अन्हु मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो सहाबी अमीर हुयो यानी दीन साबित थो करे त अमीर हुजण ॾोह कोन्हे लेकिन अमीर हुजण खां पोइ ख़ुदा जे मख़लूक खे संभालण इहा वॾी गनीमत आहे हज़रत उमर फारूक अॼु त जंहिंखे थोरो का मुंहिंजा दोस्त सुठो उहिदो थो मिले सम्झे थो त शायदि ग़रीब इंसान ई कोन्हनि के हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पूरी इस्लाम जी तारीख़ ॾिसो इन जवान जी ज़िंदगी ॾिसो हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु राति जो छा कंदो आहे अमीरुल मोमिनीन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुस्लमाननि जो बादशाह हुआ राति जो छा कंदो आहे जॾहिं इशा निमाज़ खां बाद में सभु को सुम्ही पवंदो आहे सुहिणो उमर फारूक मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हे जेके राति जो चौकीदार हलंदा आहिनि चौकीदारनि वारी ड्रेस पाए करे मदीने पाक जे कुंड कुड़छ में गलनि में घुमंदो आहे माण्हुनि जा हाल अहवाल पुछंदो आहे मदीने खां ॿाहिरि हिकिड़े इलाइक़े मां गुज़र थियो राति जो 12 बजे हिकिड़े घर मां दूहो अची रहियो आहे उमर फारूक दरवाज़ो खड़कायो आहे अंदरों औरत जवाब ॾिनो आहे केरा राति जो 12 बजे असांजो दरड़ो खड़काइण वारो अंदरों जवाब सवाल ते ॿाहिरों हज़रत उमर जवाब ॾेई रहियो आहे ऐं अल्लाह जी बानी 12 बजे राति जो तुंहिंजे घर मां दूहो छो थो अचे जवाब थी ॾे जॾहिं उमर जहिड़ा बादशाह हूंदा त ग़रीब 12 बजे ताईं दूहा न दुखाईंदा त छा दुखाईंदा उतां जो त सुणो उमर फारूक ज़ारो कतार रोई पोइते मोटंदो आहे सिधो बैतुल माल में ईंदो आहे पाण देर नथा कनि पंहिंजे पुठड़नि जे मथां मुंहिंजा दोस्त अटड़ो बि खणनि था कुझु शयूं बि खणनि था ग़ुलाम चवनि था साईं असां ग़ुलाम मौजूद आहियूं पाण ग़ुलामनि ॾे निहारे फरमाइनि था मूंखे जवाबु ॾियो मुंहिंजी क़बर में तव्हां वेंदव या मां उमर खे पाण वञणो आहे ग़ुलामनि जवाब ॾिनो साईं क़बर सभु को पंहिंजी पाण छॾाईंदो पाण फरमायो परे थियो ग़लती
ग़लती बि मूंखां थी आहे इज़ालो बि मूंखे करणो आहे पंहिंजे कुलड़नि जे मथां अटड़ो ऐं सामान खणी उन कुराड़ीअ जो दरड़ो खड़काइनि था कुराड़ीअ जो दरड़ो खड़कियो कुराड़ीअ खे चयो कुराड़ी अचे ही वटि पंहिंजे बचड़नि खे खारा न रुगी खारा पर मुंहिंजी दिलि थी चवे त पचराइण में मां तुंहिंजी मदद कयां तारीख़ ॾिसो उमर फारूक जहिड़ो जवान जंहिंजे लाइ मुंहिंजो मदीने जो साईं फरमाए त मुंहिंजो उमर जंहिं गलीअ खां ईंदो आहे त शैतान रस्तो ई छॾे भॼी वेंदो आहे उहो उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु गोॾा भञी करे उन ग़रीब माईअ जे चुल्हे खे बाहि ॿारण लाइ फूकू ॾियणु शुरू थो करे जेॾी महिल फूकू ॾेई बाहि ॿारी थिए उन कुराड़ीअ खे चवे थो अटड़ो तूं ॻोहे भाॼी मां थो पचायां उन जो सॼो तयारु करे उन जा बचड़ा जेके रोई रोई सुता हुया उन्हनि खे आधी राति जो उथारे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं बचड़नि मानी खाइण शुरू कई उमर फारूक छा कयो आहे पूरी तारीख़ निहार उमर फारूक हिक बकरीअ जे बचड़े वांगुरु ॿई हथ हेठि करे उन्हनि ॿारनि सां म्याऊ म्याऊ करे उन बकरीअ जे पेलड़े नंढड़े छेलड़े वांगुरु दाहू करे उन बचड़नि खे खिलाइण जी कोशिश कई उन बचड़नि जॾहिं मानी खाधी ऐं खिलण शुरू कयो त सुणे उमर फारूक रोई थो चवे ओ मुंहिंजा करीम रब ग़लती उमर खां थी आहे मां उमर जे करे बचड़ा रोई सुम्ही पिया हुया हींअर खिलायो थम ओ मुंहिंजा मौला महबूब जे आॾो मूंखे शर्मिसार न कजां हुक्मरान हुयो बादशाह हुयो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दौलत इस्लाम में मना न आहे दौलत ख़ुदा ॾींदो आहे ऐं ज़रूरु ॾे ख़ुदा हर मुस्लमान खे ॾे पर दौलत मिलण खां पोइ ग़रीबनि खे संभालणु मिसकीननि खे संभालणु यतीमनि जी सार लहणु इहो जंहिंखे न ख़ुदा नसीब करे उन जहिड़ो ख़ुशि नसीब ॿियो कोई कोन्हे को क़ुरान करीम जी आयत पढ़ी ॿुधायां तोखे मतां चवीं त सॼण साईं जो फ़क़ीर मुलाणियूं ॻाल्हियूं मुला आहियूं ई कोन मुलाणियूं ॻाल्हियूं ईंदियूं कोन्हनि के अल्लाह वारनि जा ग़ुलाम आहियूं मुस्लमानो ज़कात ॾियो मुस्लमानो ज़कात ॾियो मुस्लमानो ज़कात ॾियो सदकात ॾियो ख़ैरात ॾियो मदीने जे साईं फरमायो मां मुस्तफ़ा ज़मान थो ॾियां जेको अल्लाह जे राह में ख़ैर ख़ैरात कंदो मां मुस्तफ़ा ऐलान थो कयां हो कॾहिं बि सुञो कोन थींदो ॾिनो किनो नाहे ॾिनो बनो आहे अल्लाह जे राह में ॾियणु सिख मुस्लमान मदीने जे ताजदार जा ग़ुलाम क़ुरान करीम जी आयत थो पढ़ा अगर तूं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अगर तूं व्याज वठण वारो आहे त तौबह कर अगर तूं अल्लाह जे राह में ज़कात नथो ॾी त हे क़ुरान जूं आयतूं ॿुध क़ुरान खे जेसिताईं तुंहिंजी दिलि क़बूल न कंदी तेसिताईं तुंहिंजे कलमे जो कहिड़ो तोखे फ़ाइदो मिलंदो छो त अल्लाह जो क़ुरान सचो अल्लाह जो किताब मुझे बेनियाज़ रब कुरान करीम जे अंदर फरमायो वल्लज़ीन यकनिज़ून अज़्ज़हब वल फिद्दत वला युनफ़िक़ूनहा फी सबीलिल्लाह फबश्शिरहुम बिअज़ाबिन अलीम मुझे सोहणे करीम रब पांजे सोहणे पाक कुरान करीम जे अंदर ऐलान फरमायो उहे माण्हू जेके सोन गॾु कंदा था वञनि चांदी गॾु कंदा था वञनि दौलत गॾु कंदा था वञनि रुपया ढोकड़ा गॾु कंदा था वञनि लेकिन वला युनफ़िक़ूनहा फी सबीलिल्लाह मगर मां अल्लाह जे राह में ख़र्च नथा कनि कंहिं ग़रीब खे मजबूर ॾिसी व्याज वठण जे लाइ तयार उन जी मदद नथा कनि कंहिं बीमार जी मदद करण जे बजाय उनखे व्याज जे इन मुसीबत में फासाईंदा था वञनि रब थो फरमाए मां अल्लाह उन्हनि खे ॿुधायां थो ओ मुंहिंजा महबूब ऐलान करे चवीन फबश्शिरहुम बिअज़ाबिन अलीम
मां अल्लाह उन्हनि जे लाइ अज़ाब तयार करे छॾियो आहे। कहिड़ो अज़ाब तयार कयो आहे? ओ मुस्लमान, ख़ुदा जे वास्ते रब जो क़ुरान ॿुध, अल्लाह जे क़ुरान जे मथां यकीन रख। मुंहिंजा मौला जेके तुंहिंजे राह में ज़कात नथा ॾियनि, व्याज खाइनि था, मिस्कीननि जी मदद नथा कनि, अल्लाह फरमाए थो जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, यौम युहमा अलैहा फी नार जहन्नम फतुक्वा बिहा जिबाहुहुम व जुनूबुहुम व ज़ुहूरुहुम हाज़ा मा कनज़्तुम लिअन्फुसिकुम फज़ूक़ू मा कुन्तुम तकनिज़ून। रब जो क़ुरान ॿुध। मुझे अल्लाह फरमायो जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, उन दौलतमंद माण्हू जंहिं मां अल्लाह जे राह में ख़ैरात न कई हूंदी, मिस्कीननि खे न ॾिनो हूंदो, यतीमनि जी वाहर न कई हूंदी, बेवहन औरतुनि जी मदद न कई हूंदी, मुंहिंजो रब थो फरमाए मलाइकनि खे फरमाईंदुसि इन जेका दौलत गॾु कई आहे खणी अचो। मलाइक उहा दौलत खणी ईंदा, मां रब हुकुम कंदुसि इन सॼी दौलत खे जहन्नम जे बाहि में ईअं ॻाढ़ो करे अचो जीअं लोह खे बाहि में ॻाढ़ो कबो आहे। जॾहिं उन जे दौलत खे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जहन्नम जे बाहि में ॻाढ़ो कयो वेंदो, रब जो क़ुरान पंहिंजे दिलि खां पुछजां, अगरि दिलि चवई रब जो क़ुरान सचो आहे त अॼु खां तौबह करे अमल शुरू कर, रब वॾो महिरबान आहे। मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो हुकुम कंदुसि यौम युहमा अलैहा फी नार जहन्नम, जॾहिं जहन्नम जे बाहि मां उहा दौलत ॻाढ़ी करे लोह वांगुरु खणी ईंदा, मां रब चवंदो सान फतुक्वा बिहा जिबाहुहुम, हाणे इन जे मुंहनि खे ॾंभण शुरू कयो, वज़ुहूरुहुम, इन जे पासनि खे ॾंभण शुरू कयो। जॾहिं उन जी दौलत कमायल कमाए सोची समझी कमाए गॾु कंदो थो वञी, सोची समझी गॾु कर, हलाल जी कमा, हलाल जी दौलत जे रुपए रुपए जे एवज़ जन्नत में रब तुंहिंजे लाइ महल बनाईंदो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बेनियाज़ रब फरमायो उहा जेका हराम जी दौलत गॾु कई, हराम कीअं थियो? महिनत करे त कमाई पर यतीमन ग़रीबन खे ज़कात न ॾिनई, मुंहिंजो रब थो चवे इहा दौलत मां रब तोला हराम करे छॾी आहे। हाणे इहा दौलत उन जे जिस्म जे मथां ॾंभियो वेंदो, उन जे पेशानीअ खे, उन जे छातीअ खे, उन जे पासनि खे। रब जो क़ुरान ॿुध, जॾहिं मलाइक उन खे ॾंभींदा उन जे गॾु कयल दौलत सां जॾहिं दाहूं कंदो, रब थो चवे क़ुरान में मां रब ख़िताब कंदोमांसि हाज़ा मा कनज़्तुम लिअन्फुसिकुम, छा हीअ उहा दौलत नाहे जेका पंहिंजे हथनि सां गॾु करे आहे? चवंदो हा मुंहिंजा मौला उहा ई आहे। रब चवे थो चवंदोमांसि फज़ूक़ू मा कुन्तुम तकनिज़ून। अल्लाह फरमाए थो चवंदो मांसि त हाणे ॾंभ बि पंहिंजा पाण खां, पंहिंजे लाइ ॾंभ पाण। जेको मुंड में जुमिलो ॿुधायो मई त वताए खे चयो ओ वताया, चवनि था त जन्नत में ॾाढी बहारी आहे, दोज़ख में ॾाढी बाहि आहे, त वताए जवाबु ॾिनो आहे अता जन्नत जे लाइ थधाण बि सभु को हितो खयो थो वञे, जहन्नम जो टांडो बि सभु को हितो ई खयो थो वञे। ऐं मुस्लमान, ओ मुंहिंजा मुस्लमान भाउ, सवा मण ज़मीन में तूं उछलाईंदो आहीं, हारी हई या ज़मीदार मूंखे जवाबु ॾे, इन सवा मण मां 100 मण केरु थो करे? जवाब ॾे, इन सवा मण मां 100 मण केरु थो करे? पंहिंजे ख़ुदा जा कुर्बत ॾिस। ऐं मुस्लमान, ऐं दौलतमंद मुंहिंजा मुस्लमान भाउ, हिकिड़े मिंट जे लाइ तसवुर कर, ग़रीब सां रब बि लेखो कोन कंदो। हज़रत अली अलैहिस्सलाम जो कौल ॿुधो, सुहिणे अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा करमुल्लाह वजहुल करीम फरमायो जॾहिं क़यामत जे ॾिहाड़े ग़रीब अल्लाह जे दरबार में पेश थींदो, रब चवंदुसि ऐं मुंहिंजा
बाना मां रब वटि सब कुछ हुयो पर मां रब तोखे कुछ कोन दिनो दाल दिनी मई खाई चई शुक्र अल्हम्दुलिल्लाह दूध दिनो मई खाई चई शुक्र अल्हम्दुलिल्लाह पंध कराए मई पंध करे चई शुक्र अल्हम्दुलिल्लाह रब तो फरमाए मूं वटि सब कुछ हुयो तोखे बादशाह भी करे सघां पियो पर कोन दिनो मई पर को तो कदे शिकवा कान कई हाणे जरे तो न दुनिया में मुझा बाना मां रब सा शिकवा न कया अज मां रब भी तो का शिकायत न तो कया जेकी कुछ आंदो तई मां रब कबूल कयो तू जन्नत में हलियो मुझो रब तो फरमाए जरे तोई मूसा दुनिया में शिकायत न कई त मां खुदा तो सा कड़ी शिकवा कया ओ मुझा मुसलमान भाजरा गौर कर हिकड़ो अमीर जे करे पंहिंजे नौकर जी 5000 पघार जे बजा 20000 पघार दे ऐं उहो न उन जो चवण न वठे त हो अमीर उन खे चवंदो ऐ निमक हराम तोखे एहसास नथो थे मूं तोखे छा न ॾिनो आहे तुंहिंजी 5000 औकात पघार हुई मां त तोखे 20000 ॾेई छॾिया मां त तोखे गाॾियुनि खां बि कोन झलियो मां त तोखे बंगलनि खां बि कोन झलियो ऐं अल्लाह जा बाना सोचे वठ जॾहिं तूं कंहिंखे का हिकिड़ी शइ ॾहूण ते ॾीं थो ऐं हो तुंहिंजो हुकुम न मञे त तोखे केॾी नफ़रत थी थिए तोखे इहो सभु कुझु कंहिं ॾिनो आहे तोखे इज़त कंहिं ॾिनी आहे तोखे अमीरी कंहिं ॾिनी आहे तोखे बादशाही कंहिं ॾिनी आहे तोखे ही मक़ाम कंहिं ॾिनो आहे पोइ जॾहिं अल्लाह तोखे सभु कुझु ॾिनो आहे ऐं मस्जिद मां तोखे सॾु थो थिए त हय्या लस्सलाह हलिया नमाज़ जी हय्या लल फलाह हलिया कामयाबी जे तरफ़ जॾहिं न तूं न वेंदो आहे त मुंहिंजो रब बि चवंदो आहे मुंहिंजा बाना ॾिनो मई मां अॼु मां रब जो चवण नथो वठी त पोइ अंदाज़ो लॻा त मुंहिंजे रब जे ज़ात खे तुंहिंजे मथां केतिरो न ॾमर ईंदो हूंदो पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तूं असां पंहिंजे नौकर खे कढी छॾींदासीं मुंहिंजो रब चवे थो मां कढंदो मई कोन वरी बि मौक़ियो तो ॾिए तौबा कर त ॿीण ते ॾेई छॾी मुझा दोस्तो अजीजो अल्लाह मेहरबान खुदा सभिनी ते राज़ी है याद रखी छॾ असां तू चवंदा आहियूं त खुदा उन्हनि ते राज़ी आहे जन वटि दौलत आहे बेशक दौलत अल्लाह जी नेमत आहे पर हिकिड़ी नेमत आहे इहा ख़त्म थियण वारी आहे असली नेमत इहा नाहे नाराज़ रब कंहिं ते आहे तव्हां असां छा चवंदा आहियूं सुञो आहे कारोबार में नुक़सान पियो रब रुसियो न मुस्लमान याद रखी छॾ औलिया अल्लाह जो तरीक़ो कहिड़ो आहे जंहिं ते अल्लाह राज़ी थींदो आहे उनखे मुंहिंजो करीम रब पंहिंजे दरबार में सजदा करण जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो आहे अल्लाह फरमायो वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा